व्यूवर्स, उम्मीद है तव्हां ठीक हूंदा। अॼु असां जेको आहे उहो फेडरल जो जीअं त एलिमेंट्री स्कूल टीचर जी टेस्ट थियण वारी आहे, उनजे नौकरियुनि जो इश्तिहार जो आयो आहे, त सोचियोसीं त पाण जेको आहे उन एलिमेंट्री लेवल सां जेके क्वेश्चन ईंदा आहिनि मैथ जा, उन्हनि खे हल करण जी कोशिशि कयूं। तो पास्ट पेपर जीअं मूं चेक कयो त हुन में हिकिड़ो क्वेश्चन नज़र आयो, मां सोचियो त हुन ते हिकिड़ी वीडियोस ठाहियूं। पहिरियां क्वेश्चन खे पढ़ूं था ऐं उन खां पोइ उनखे सम्झण जी कोशिशि कयूं था ऐं पोइ उनखे सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। असां खां चवे थो द सम ऑफ टू नंबर्स इज़ 50 एंड द रेशो इज़ 3:2। व्हाट इज़ द स्मॉलर नंबर? ॿ नंबर आहिनि जिन खे जेकॾहिं असां पाण में जोड़ कयूं था त उनजो जोड़ 50 अचे थो, ऐं उन्हनि ॿिन्ही नंबरनि जे विच में जेका निस्बत आहे उहा 3:2 आहे। त उहो असां खां पुछा थो करे त उन्हनि मां नंढो नंबर जेको आहे उहो कहिड़ो हूंदो। तो निस्बत जे हवाले सां मां तव्हांखे पुराणनि वीडियोज़ में बि सम्झाए चुको आहियां। जेके दोस्त हीअ वीडियो मुंहिंजो नओं ॾिसनि पिया, जेकॾहिं उहा निस्बत जे हवाले सां मुंहिंजा पोयों वीडियोज़ ॾिसंदा त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त निस्बत छा आहे। तो अचो त पाण जेको आहे हिनखे हल करण जी कोशिशि कयूं था। पाण सपोज़ कयूं था, बिलफर्ज़ मञूं था त उहो जेको आहे उहो नंबर जेको आहे, सपोज़ कयूं था उहो जेको नंबर आहे उहो आहे एक्स जेको पाण ॻोल्हियूं था। सो जेको 3:2 3:2 त इहो थींदो 3x ऐं उन्हनि जो जेको नंबर आहे जोड़ आहे जेको उहो आहे 50। सो हिन जो मतिलबु आहे त 3x + 2x बराबरि थींदो 50 जे बराबरि ॿिन्ही नंबरनि जो। हाणे 3x ऐं ही 2x इहे ॿई पाण में जॾहिं जोड़ कंदासीं उहे थींदा 5x। हिन जो मतिलबु आहे 5x बराबरि आहे 50 जो। ऐं जेकॾहिं ही 5 हेॾा मल्टीप्लाई जो आहे हिन तरफ़ वेंदो त डिवाइड जो थी वेंदो 50/5। पंजनि जो खोड़ो 50 जे मथां हणंदासीं त इहो वेंदो 10 चकर वेंदो। तो एक्स जेको आहे उहो बराबरि थी वेंदो 10 जे। हाणे असां एक्स जी वैल्यू फाइंड आउट करे वरितीसीं, त हाणे असां ॾिसूं त उहे वरी नंबर्स कहिड़ा आहिनि। सो असां वटि जेको रेशो हुयो उहो हुयो 3x रेशो 2x। तो हाणे एक्स जी वैल्यू जॾहिं 10 अची वई त हाणे असां ॿिन्ही पासनि हिनखे 10 सां मल्टीप्लाई कंदासीं। 3 × 10 रेशो 2 × 10। 3 खे मल्टीप्लाई कयोसीं 10 सां त इहो आयो 30, 2 खे 10 सां मल्टीप्लाई करायोसीं त इहो आयो 20। हाणे वरी क्वेश्चन में असां खां पुछा थो करे, हाणे हिते त पाण इहे नंबर्स मालूम करे वरितासीं, पर जॾहिं तव्हां हिनखे टेस्ट में वेही हल कंदव त तव्हां हुनजो आख़िरी वारो पोर्शन बि ज़रूरु तव्हां हुनजो पढ़ंदव त उहो क्वेश्चन तव्हां खां छा थो पुछा करे। हाणे हिते क्वेश्चन तव्हां खां पुछा थो करे त व्हाट इज़ द स्मॉलर नंबर। हाणे हिननि 30 में ऐं 20 में जॾहिं असां ॾिसंदासीं त स्मॉलर नंबर जेको हूंदो उहो 20 हूंदो। त पोइ जेके उते MCQs आयल हूंदा, उते जेके 4 ऑप्शन्स जेके मिलियल हूंदा, उते तव्हांखे 20 कंहिं न कंहिं ऑप्शन में हूंदो, त पोइ उते तव्हांखे 20 सेलेक्ट करिणो आहे। आई होप तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त हीअ पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर ज़रूरु कजो ऐं इनखे लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो। थैंक यू वेरी मच।